नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी हुकूमत तरफ़ां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 8 लाख खां वधीक माण्हुनि जा नाला कढण ते शदीद कावड़ जो इज़हार कयो आहे। पंहिंजी मज़ामत बयान में बिलाल भुट्टो चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ PTI जी हुकूमत 1 करोड़ नौकरियों ऐं 50 लाख घर ठाहिण वारे इलेक्शन मंसूर खां पहिरीं ई यूटर्न वठी चुकी है। हद दख़िलनि जे नाले ते बेघर ऐं बेरोज़गार थींदड़ जे मामले ते बि हुकूमत अखियूं फेरे रही है। बिलाल भुट्टे जो वधीक चवण हो त गरीबन ते जारी मुआशी हमलन जी ज़िम्मेवारी वफ़ा काबीना आहे। माण्हुनि खे बेघर थियण ऐं पंहिंजे बचनि जी खोराक जे लाइ परेशान औरतनि जे मामले ते हुक्मरान जी ख़ामोशी ॾोह आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जो चवण आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हुननि औरतनि जे लाइफ लाइन आहे जेका पंहिंजे बचनि जे ख़ातिर फाका कशी करण ते मजबूर हूंदियूं आहिनि। बिलाल भुट्टो ख़बरदार कयो त हुकूमत फौरी तौर ते फ़ैसिलो वापसि वठे, न त पीपल्स पार्टी हर फॉरम ते हिन जी शदीद मुखालफ़त कंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी मौजूदा हुकूमत जी अवाम दुश्मन ऐं औरत दुश्मन पॉलिसियुनि ते अमल दरामद थियण न ॾींदी। हुकूमत जो हर उहो मेंबर जेको हिन मामले ते ख़ामोश आहे, उहो ग़रीबनि जी मुआशी कतल जे ॾोह में बराबर जो शरीक हूंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।